गोदरी वारे घनश्याम की जय। जंहिंजो भी गुरु हूंदो आहे या मालिक हूंदो आहे उहे हमेशा सेफ हूंदा आहिनि, उन्हनि जो वार वींगो भी न थींदो आहे। सतगुरु नाम जहाज है चढ़ी तो उतरे पार। तो जिनजो भी नाम वरतल आहे, जिनजो भी गुरु आहे उहे भवसागर में पार थी वेंदा आहिनि ऐं उन्हनि जो वार वींगो भी न थींदो आहे। पर जेके तकबर वारा हूंदा आहिनि, जेके अभिमान वारा हूंदा आहिनि, भई मूंखे कंहिं गुरूअ जी मालिक जी ज़रूरत कान्हे, त उन्हनि जो केर बि राखो न हूंदो आहे। हिकु दफ़ो शेर शींहं ॾिठो बकरी खे ऐं भॼे पियो उनजे पुठियां। बकरी वेचारी भॼे ऐं शींहं उनजे पुठियां पुठियां उनखे खाइण लाइ पकड़ी भॼे पियो उनजे पुठियां। त बकरी जो कीचड़ ॾिसण आई, कीचड़ में जंप ॾिनई ऐं उनजे पुठियां पुठियां शेर भी जेको शींहं हुयो बिना सोचे करे उन भी छा कयो, कीचड़ में जंप ॾेई छॾी। हाणे ॿई कीचड़ में दलदल में फसी पिया, बकरी भी ऐं शींहं भी। हाणे बकरी उते जोर जोर सां खिले थी कीचड़ में दलदल में, त शींहं वाइड़ो थिए थो भई हीअ भी दलदल में आहे, मां भी दलदल में आहियां, ॿई मरण वारा आहियूं, छो दलदल मां निकिरणु मुश्किल आहे, पर इहे खिले छो थी? केरु ॿुधाईंदो जवाब? ॿई किरी पिया आहिनि त पोइ खिले छो पई ऐं शींहं छो न पियो खिले? बकरी माने जंप खाई करे निकरी नी ॿाहिरि, शेर न निकिरंदी न दलदल मां कीअं निकिरी सघंदी? भाई मूंखे ई मारे पियो, पाण खे क्रोध में बि त बोले कि मूंखे बि मारे पियो। न ॿई न निकिरी सघंदा, त शींहं बि करे थो सघे आवाज़। मौत सां सम्झो थो न तो बकरी खिले पई ऐं शींहं न पियो खिले। ॾहनि खे न बचाई बकरी। सभई ध्यान सां ॿुधो छो बकरी खिले पई। बकरी खिले थी कि हिन शींहं जो त कोई मालिक ई कान्हे, पर बकरी जो त मालिक हुयो, उहो त हुनखे ॻोल्हंदो शाम ताईं। चएसि थी शींहं खे तुंहिंजो त कोई मालिक ई कान्हे, पर तुंहिंजो त मालिक आहे जेको मूंखे ॻोल्हंदो। भई हिक बकरी खुटल आहे त उहो किथां न किथां मूंखे ॻोल्हंदो ऐं किथां न किथां अची करे मूंखे हिन दलदल मां कढी वेंदो, पर तुंहिंजो कोई मालिक कान्हे त तूं हिते ई मरी वेंदे। त ॾिसो, जिनजो मालिक आहे उहे फ़ाइदे में आहिनि, जिनजो गुरु आहे उहे फ़ाइदे में आहिनि। कविता आंटी ICU में हुई, बाबा ॻोल्हे करे वठी आयसि, भई हल मंडली गोदरी वारे घनश्याम की। त बाबा हिते ईंदा बि हुया मंदिर में, त नाला वठी करे भई फलाणी किथे आहे, फलाणो किथे आहे, हिते जेके बाबा यादि कंदा हुआ। चवंदा आहिनि न भजन में भई मैं भक्तों से नहीं बिछड़ कर रह सकता हूँ। भक्त रही तो सके भगवान खां सवाइ, लेकिन भगवान नथो रही सघे। असांखे लॻंदो असांजी सिक हिते वठी आई आहे असांखे, पर कंहिंजी सिक आहे? बाबा जी सिक आहे जेका असांखे हिते वठी आई आहे। त सभई मिली करे यादि करूं बाबा खे। जब भी मुझको याद करोगे, जब भी मुझको याद करोगे, जब भी मुझको याद करोगे, मैं आऊंगा चलो सेवा मंडल में मेरे प्राण बचे हैं, सेवा मंडल में मेरे प्राण बचे हैं। तो ध्यान लगाओ मुझे सामने ही पाओगे, ध्यान लगाओ मुझे सामने ही पाओगे, नहीं नजर से दूर कहीं तुम जा पाओगे।
ॾिसनि भई हिक वॾी दीवार आहे ऐं हिन पासे घर आहे, हिन पासे घर आहे ऐं अॻे खेती कंदा हुआ त कणिक जूं डिगूं पयूं हुयूं, हिन पासे बि कणिक जो डिग पियो हो, हिन पासे बि कणिक जो डिग पियो हो। त गुरु नानक साहिब रचन करे लॻनि पिया ॾिसनि त हिकु माण्हू नंढी टोकरी भरे भरे कणिक जी मथां खां ज़मीन भित खां उछले वेठो हुन पासे, त हुन ॿिए पासे डिग जे मथां वञी उहा कणिक किरे पई। त गुरु नानक साहिब वाइड़ा थियनि था भई हीउ कहिड़ो तरीक़ो आहे, भई हिनखे कणिक ॾियणी आहे त हिन उछले छो वेठो, छो न वञी करे हुनखे ॾेई थो अचे। त गुरु नानक साहिब हुन खां पुछनि था भई तूं छो ईअं कणिक खे उछली वेठो, तोखे अगरि ॾियणी आहे पासे वारे खे तूं वञी करे हुनखे सिधे नमूने ॾेई अच। तेस्तो असां ॿई भौर आहियूं पर असां ॿिन्ही जो झगड़ो थियो हुयो ऐं असां ॿिन्ही जो झगड़ो थियो ऐं जेको हू मुंहिंजो वॾो भाई ऐं मां हुनजो नंढो भाउ आहियां, पर जॾहिं असांजो बंटवारो थिए पियो, जॾहिं विरायूं था ज़मीनूं, त मूंखे ख़बर आहे भई मुंहिंजे वॾे भाउ खे घटि ज़मीन मिली हुई ऐं मूंखे वधीक मिली हुई। त मूंखे उहो वहम खाईंदो आहे रोज़ भई हुन वीचारे खे घटि मिली, त हिन करे मां रोज़ छा कंदो आहियां जेतिरी कणिक थी सघे हुन पासे मोकिलंदो आहियां भई हुनखे फ़ाइदो थिए। वरी ॿिए दफ़े जॾहिं गुरु नानक साहिब रचन करे उतां ई वापसि लॻनि पिया त वरी एग्ज़ैक्टली उबतो नज़ारो ॾिठो। छा ॾिठो नज़ारो? हिन दफ़े वॾो भाउ टोकरी भरे भरे कणिक जी हिन पासे वेठो उछले, त चवनि था भई मां त ॿुधो तोखे घटि हिसो मिलियो आहे ज़मीननि में, पर तूं वेठो हुन पासे मोकिली। चईंसि साईं हू मुंहिंजो नंढो भाई, मां त वॾो आहियां, मूंखे तजुर्बो वॾो आहे, मां त कमाईंदो आहियां, हू अञा नंढो आहे, हुनखे तजुर्बो कान्हे, त मूंखे ईअं लॻंदो आहे मां हुनखे नंढी उमिरि में जवाबदारियूं ॾेई छॾियूं आहिनि ऐं मुंहिंजा माता पिता बि हुन नंढड़े भाउ सां रहंदा आहिनि, उन्हनि जी बि जवाबदारी हुनखे आहे, महिमान वग़ैरह बि उते ई ईंदा आहिनि। इन करे मां सोचे सोचे भई मूंखे तकलीफ़ थींदी आहे भई नंढे भाउ खे मां एॾियूं जवाबदारियूं ॾेई छॾियूं आहिनि, इन करे मां टोकरी भरे भरे हुन पासे मोकिलंदो आहियां। त ध्यान सां अगरि सोचियूं ॿिन्ही जे विच में प्यार हुयो, ॿई हिक ॿिए खे मदद पिया करनि, त कॾहिं बि ईअं थींदो भई कंहिं वटि खुटे कणिक न खुटंदी, ॾियण सां छा थियो उनखे रिटर्न थी मिले। नंढे भाउ ॾिने त वॾे जे मन में बि भाव अची वियो भई मां ॾियां, त इन करे चए थो असांखे हमेशह ॾियण जो भाव रखणु खपे, वठण जो भाव न रखणु खपे। कॾहिं बि ईअं न सोचियूं भई असांखे छा मिलियो, मंदिर मां त बिल्कुल बि न, मंदिर में बि अचूं त ईअं सोचियूं भई असां छा ॾेई आयासीं, वठी न आयासीं। चङा साल पहिरीं 60-70 साल पहिरीं अञा वर्सियूं शुरू थियूं हुयूं, त बाटापाड़ा में उन्हनि खे वर्सी कराइणी हुई कंहिं संत खां, अलॻि अलॻि संतनि वटि विया पुछण भई अची करे वर्सी करो, त कंहिं संत चयो असां 5 रुपया वठंदासीं अचण जा, कंहिं चयो असां 10 रुपया वठंदासीं, कंहिं चयो असां 20 वठंदासीं। आख़िर अची पहुता जलगांव धाम में कंहिं वटि बाबा हरदास राम साहिब वटि। अची करे पुछनि था साईं असांखे संतनि खे घुराइणो आहे वर्सीअ जे लाइ, हाणे त इहो माहौल ठही वियो अथव भई हर हिक संत जो रेट अथव, भई फलाणो संत 7 लख, ॿियो संत 1 लख, 70,000, 50,000 इहे रेट लॻी विया आहिनि। हाणे बाबा हरदास राम साहिब वटि विया भई साईं तव्हां घणो वठंदा वर्सी ते अचण जो, त ॾिसो बाबा हरदास राम साहिब कहिड़ो सुहिणो जवाब ॾिनो, चवनि था पुट असां वठण न, तुंहिंजे वर्सीअ ते असां ॾियण ईंदासीं, जेका उते बरकत पवंदी उहो त तोखे ॾींदासीं, पर असां पंहिंजे खीसे मां बि कुझु न कुझु ॾेई वेंदासीं। बोल बाबा हरदास राम साहिब जी। त जेके संत आहिनि उहे उन्हनि वॾनि वांगुरु आहिनि जेके जंहिंमें फल ई फल आहिनि, उन्हनि खे पथर बि हणो त तव्हांखे फल मिलंदो, उहे उन नदी
पानी ॾींदी आहे पर ईअं न सोचंदी आहे मूंखे ॿियो पाणी किथां ईंदो। असां अगरि ॾियणु सिखंदासीं त दाता असांखे पंहिंजो पाणी भरे छॾींदो। सभई मिली करे छा चवंदासीं, बाबा देने वाले हैं हम लेने वाले हैं, जैसे हथ मथे कयो आहे उन्हनि खे छा छा मिलंदो, छा छा मिलंदो, सभु कुझु। त सभई मिली करे सभु कुझु मिलंदो आहे मुंहिंजे, सभु कुझु मिलंदो आहे मुंहिंजे,
छाछा चयोसी छाछा मिलंदो पाण खे सभु कुझु हुन में छाछा अची वियो कोई हुए तो पुट ॿियो नुंहुं ॿियो आनंद ॿियो दुख दूर थी वञनि ॿियो भाग ठही वञे ॿियो आसीस ॿियो पंहिंजी हलंदी हलाए कोई चवे कम रास थियण विझा भई असांजा सभु कम थी वञनि जॾो बाबल दर्जो अचे सवाली मोटे न मूल कॾहिं तो खाली पर अॼु घुरंदा आहियूं अॼु मिलंदो आहे छो देर लॻंदी आहे ऐं कॾहिं मिलंदो असांखे कर्मनि जे हिसाब सां कर्मनि जे हिसाब सां ॿियो विश्वास आहे भई मिलंदो हा सभिनी खे विश्वास आहे छो विश्वास आहे मिलंदो पक्को विश्वास आहे भई मिलंदो 100 फ़कीर हुया पाण में वेही करे तस्बीर फेराईंदा हुआ नमाज़ पढ़ंदा हुआ ऐं टाइम टू टाइम माना सुबुह जो 6 बजे उथंदा खाधो भी घटि खाईंदा ऐं पंहिंजो जेको भी नेम हुयनि उहो कंदा हुआ ऐं कंदे कंदे जेको गुरु हुयो उहो 70 सालनि जो थी वियो 70 साल हुन छा कयो हिकु ॾींहुं बि मिस न कयईं पर 70 साल हुन छा कयईं इबादत कयईं पंहिंजे अल्लाह जी पंहिंजे भॻवान जी टाइम ते तस्बीर फेराइण नाम सिमरन करण ऐं टाइम ते नमाज़ पढ़ण घणा साल कयईं 70 साल कयईं आकाशवाणी थी भई तुंहिंजी हिकु बि नमाज़ ऐं तुंहिंजी हिकु बि जेका तूं तस्बीर फेराईंदो आहीं अॼु ताईं तुंहिंजी क़बूल न पई आहे त जेके बाक़ी जा हुनजा शिष्य हुया 100 शिष्य हुयसि हुनजा गुरूअ जा उहे ॾाढा उदास थी विया ऐं सभिनी माला फेराइण ई बंदि करे छॾी दिलि में सोचनि पिया कि 70 सालनि जो हिन 70 साल वेचारे इबादत कई उनजी क़बूल न पई आहे त वरी असां केरु आहियूं ऐं हिन जहिड़ी इबादत केरु कंदो ई कान्हे ही त ॾाढी सुठी इबादत कंदो आहे नमाज़ पढ़ंदो आहे तस्बीर फेराईंदो आहे पर आकाशवाणी छा चयो आकाशवाणीअ भई हिकु बि नमाज़ क़बूल न थी पई आहे ऐं हिकु बि जेका तस्बीर फेराईंदो आहे क़बूल न थी आहे सभई दुखी थी विया पर ही जेको फ़कीर हुयो वरी भी चए पियो शुक्र है शुक्र है शुक्र है छो चए पियो शुक्र है दर्शन मिलियो ॿियो अगर असांखे बाबा अची ईअं चए भई तव्हां हेॾा सत्संग कया तव्हांजो हिकु बि सत्संग क़बूल कान्हे असां छा कंदासीं सारा थी